अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, गंबट भरिसां ॻोठ लालबग सोलंगी वासी औरत मसमात नसरत ख़ातून सोलंगी जी ज़मीन ते ॾेर ऐं पोइ वेगे पुट पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ प्रेस क्लब गंबट पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदे मसमात नसरत ख़ातून सोलंगी चयो त मुंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे। मुंहिंजे मुड़ुस जी 6 एकड़ हिसे जी ज़मीन ते ॾेर रमज़ान कुर्बान हमज़ा शाहिद मंज़ूर सोलंगी ऐं वेगे पुट कब्ज़ो कयो आहे। वेगो पुट निसार अहमद पंहिंजे हिसे जी ज़मीन विकिरो करे चुको आहे। ज़मीन ते कब्ज़े बाद इलाइक़े जे चङनि वटि ॻाल्हियूं थियूं हुयूं जिते बि 6 एकड़ ज़मीन साबित थी आहे, पर ॾेर ऐं पुट कब्ज़ो ख़त्म करण लाइ तयारु न आहिनि। मुख़्तियारकार ऐं तपेदार बि खातो तब्दील करण लाइ तयारु न आहिनि। पुलिस बि मदद नथी करे। एहतजाज कंदड़ औरत DSP खैरपुर, IG सकर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।